ख़बरुनि जी शुरुआत अहम ख़बर सां कंदासीं त भारतीय मीडिया जो चवणु आहे त भारतीय चीफ ऑफ स्टाफ जनरल बपन रावत जो हेलीकॉप्टर किरी तबाह थी वियो आहे, जंहिंमें 17 ॼणा सवार हुआ। हादसे में 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि, 3 ॼणनि खे बचायो वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया त भारतीय मीडिया जो चवणु आहे त भारतीय चीफ ऑफ स्टाफ जनरल बपन रावत जो हेलीकॉप्टर किरी तबाह थी वियो आहे, जंहिंमें 17 ॼणा सवार हुआ। हादसे में 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि, 3 ॼणनि खे बचायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया त भारतीय मीडिया मूजिब भारतीय चीफ ऑफ स्टाफ जनरल बपन रावत जो हेलीकॉप्टर किरी तबाह थी वियो आहे, जंहिंमें 17 ॼणा सवार हुआ। हादसे में 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि, 3 ॼणनि खे बचायो वियो आहे। अवां खे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त भारतीय मीडिया जो चवणु आहे त भारतीय चीफ ऑफ स्टाफ जनरल बपन रावत जो हेलीकॉप्टर किरी तबाह थी वियो आहे, जंहिंमें 17 ॼणा सवार हुआ। हादसे में 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि, 3 ॼणनि खे बचायो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त भारतीय चीफ ऑफ स्टाफ जनरल बपन रावत जो हेलीकॉप्टर किरी तबाह थी वियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि, 3 ॼणनि खे बचायो वियो आहे। भारतीय मीडिया जो चवणु आहे त भारतीय चीफ ऑफ स्टाफ जनरल बपन रावत जो हेलीकॉप्टर किरी तबाह थी वियो आहे, जंहिंमें 17 ॼणा सवार हुआ। हादसे में 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि, 3 ॼणनि खे बचायो वियो आहे। इंतिहाई अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया त भारतीय चीफ ऑफ स्टाफ जनरल बपन रावत जो हेलीकॉप्टर किरी तबाह थी वियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि, 3 ॼणनि खे बचायो वियो आहे। भारतीय मीडिया जो चवणु आहे त भारतीय चीफ ऑफ स्टाफ जनरल बपन रावत जो हेलीकॉप्टर किरी तबाह थी वियो आहे, जंहिंमें 17 ॼणा सवार हुआ। हादसे में 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि, 3 ॼणनि खे बचायो वियो आहे।